पंहिंजे मुल्क अफ़गानिस्तान खे अमन जो गहवारो बणाइण जी प्रचार कंदड़ मलाली जोया उन्हनि ज़रूरतमंद ऐं बहादुर औरतुनि मां हिकु आहे जिन जो पंहिंजे वतन सां तमामु घणो गहरो जज़्बाती लगाव रहियो आहे। हूअ मुल्क जे चूंडियल ऐवान में पहुची अफ़गानिस्तान जे मौजूदा सूरत हाल जी ग़लति पॉलिसियुनि ऐं अमरीका ऐं उन जे इतिहादी मुल्कनि तोड़े नेटो जे मौजूदगीअ ख़िलाफ़ सख़्तु तनक़ीदी मौक़िफ़ अख़्तियार कंदे आज़ादु ऐं पुरअमन अफ़गानिस्तान लाइ आवाज़ उथारींदी रही आहे। हिन मुतहरिक समाजी अॻवान जंग मुख़ालिफ़ लेखका ऐं सियासतदान हुअण सां गॾु हूअ इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद कंदड़ हिकु अहिड़ी दिलेर औरत आहे जंहिंखे गार्जियन मैगज़ीन दुनिया जे बाअसर औरतुनि जी फ़हरिस्त में शामिलु कयो हो। जंग मशहूरु अमरीकी दानिश्वर नोम चोम्स्कीअ खां जॾहिं अमन जो आलमी इनाम ॾियण लाइ सिफ़ारिश घुरी वई त हिन सिर्फ़ु हिकु ई नालो तजवीज़ कयो ऐं उहो हुयो मलाली जोया जो। अफ़गानिस्तान जे पाइदार ऐं पुरअमन तरक़ीअ लाइ हूअ एतिरे क़दुरु फ़िक्रमंद रहे थी जो हीअ पंहिंजी ज़िंदगीअ जी बि परवाह नथी करे। 25 अप्रैल 1978 ते अफ़गानिस्तान जे सूबे फराह में जनम वरितल मलालीअ जो वालिद सोवियत यूनियन सां जंग दौरान हिकु जंग खां महरूम थी वियो हो। हिन पंहिंजे ख़ानदान खे बचाइण ख़ातिर अफ़गानिस्तान मां निकिरी ईरान जी पनाहगीर कैंप में पनाह वरिती हुई। उन वक़्तु मलाली जोया जी उमिरि अञा 4 साल हुई जॾहिं हूअ 8हें दर्जे में पहुती त साॻी कैंप अंदरि हिन समाजी सरगर्मियुनि में हिसो वठणु शुरू कयो। उते हिन जंग जे मुतासिर ख़ानदाननि जूं कई दर्द भरियूं कहाणियूं ॿुधियूं जेके संदसि सोच खे वधीक पुख़्तो करणु लॻियूं। सोवियत यूनियन पुॼाणा संदसि ख़ानदान 1998 में जलावतनी जी 16 सालनि बाद तालिबान जे दौर में अफ़गानिस्तान वापसि आयो जिते हिन हिकु समाजी तंज़ीम जो क़याम अमल में आंदो ऐं उन जी पाण डायरेक्टर बणी। उन दौरान हेरात ऐं फराह सूबे में इंसानी हक़नि तोड़े उतां जे औरतुनि खे शऊर ॾियण लाइ हिन काफ़ी कमु कयो। हिन इलाज मुआलजे जी सहूलियतूं मुहैया करणु ऐं यतीम खाना क़ाइमु करण खां अलावा केतिरा ई ॻुझा स्कूल पिणु क़ाइमु कया जेकी वेढ़ाकनि तरफ़ां पाबंदी हुजण बावजूदु औरतुनि ऐं ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां आरास्ता करे रहिया हुआ। हीअ नंढड़ी ॼमार में ई अफ़गानिस्तान जे फराह सूबे मां ॿिए नंबर ते वधीक वोट खणी सेप्टेंबर 2005 में वालसी जरगा यानी क़ौमी असैम्बली जे मेंबर चूंडिजी मुल्क जी नुमाइंदगी करणु पहुती। अफ़गानिस्तान जे 34 सूबनि मां फराह हिकु अहिड़ो सूबो आहे जंहिंजूं सरहदूं ईरान सां मिलनि थियूं ऐं जिते मदनियात ज़ख़ीरनि में जिप्सम सोन ऐं यूरेनियम खां अलावा ॿिया बि केतिरा ई कुदरती वसीला मौजूदु आहिनि। मलाली जोया उन वक़्तु आलमी ध्यानु हासिलु कयो जॾहिं हिन लोया जरगा में तक़रीर कंदे चूंडिजी आयल 9 मेंबरनि खे मुख़ातिब थींदे चयो त जरगे जो मंज़ूर थियल कानून जंगी ॾोहारनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे रहियो आहे। काल्ह जिन अफ़गानिस्तान जी तबाही में हिसो वरितो हो अॼु उहे साॻिया चहिरा लोया जरगा में मौजूदु आहिनि। हिन अफ़गानिस्तान जे क़ौमी असैम्बली जे मेंबरनि खे हैवाननि जी आमाजगाह करार ॾिनो। अफ़गानिस्तान जे टीवी चैनल तुलू खे ॾिनल इंटरव्यू वारी अहिड़ी वीडियो वालसी जरगा जे सभिनी मेंबरनि खे पार्लियामेंट अंदरि ॾेखारी वई जंहिंमें मलाली जोया सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार कंदे लोया जरगा जी स्पीकर मोहम्मद यूनुस कानूनीअ हेरात जे अॻूणे गवर्नर ऐं हामिद करज़ईअ खे हुकूमत में वज़ीर रहंदड़ मोहम्मद इस्माइल ख़ान खे सज़ा ॾियारण जो मुतालबो कयो हो। मलाली जोया खे ज़बानी ऐं जिस्मानी तौरु उन वक़्तु हिरासां कयो वियो जंहिं वक़्तु हिन हुकूमत में वेठल सख़्तगीर अॻवाननि खे नाकारा करार ॾिनो। उन बाद हिन मथां पाणी वारी बोतलूं उछलाए खेसि मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं। हिन चवाणी त अफ़गानिस्तान में हिन वक़्तु बि 2 शिकिलनि जा मुजाहिद मौजूदु आहिनि। हिकिड़ा उहे जिन अफ़गानिस्तान जी आज़ादी लाइ वेड़ कई अहिड़नि मुजाहिदनि जो हूअ पाण बि एहतराम करे थी जॾहिं त ॿिया आहिनि जिन मुल्क खे तबाह करे हज़ारे मासूम माण्हुनि खे बेगुनाह क़तल कयो। हिन जी अहिड़ी तक़रीर बाद वालसी जरगा में मौजूदु सभिनी मेंबरनि ठाराह मंज़ूर कंदे वालसी जरगा में संदसि दाख़िला ते पाबंदी लॻाए हिकु मुदत ताईं संदसि रुकनियत मुअतल कई वई जंहिं बाद संदसि हल्के जे अवाम काबिल फराह नंगरहार ऐं बागलान खां अलावा ॿियनि सूबनि में भरपूर एहतजाजी मुज़ाहिरा कया। हिन जे हामिन मेलबोर्न में अफ़गानिस्तान पार्लियामेंट ख़िलाफ़ बि मुज़ाहिरो करे हिन जी बहाली लाइ आवाज़ उथारियो। आलमी सतह ते ख़तो किताबत ज़रिए दस्तख़ती मुहिम पिणु हलाई वई। पंहिंजी मुअतलीअ वारे अमल बाबति हिन जो चवणु हो त अफ़गान हुकूमत जमहूरियत ज़रिए क़ाइमु न कई वई आहे बल्कि वोट जी ताक़त खे हिकु अहिड़ी सियासी साज़िश तहत इस्तेमालु करायो वियो जंहिं साज़िश में हू मुल्क में कानून नाफ़िज़ करण लाइ औरतुनि जा हक़ महदूद करणु घुरनि था। हिन जी मौक़िफ़ जी हिमायत में केतिरनि ई मुल्कनि जे अॻवाननि समेत नोबेल इनाम हासिलु कंदड़ औरतुनि में शीरीन अबादी, जोडी विलियम्स, मंगारी माथाई, रघुवीरता मंचनू, बेटी विलियम्स ऐं माइरेड मैग्यूएर पंहिंजे गॾियल बयान में मलाली जोया जे हिम्मत ऐं बहादुरी जी सराह कई। उन्हनि जोया जे पार्लियामेंट में बहाली लाइ पिणु ज़ोर भरियो। उन दौरान मलाली जोया अख़बारुनि में मज़मून लिखणु शुरू कया
ऐं मुख़्तलिफ़ टीवी प्रोग्रामनि में शिरकत करे अफ़गानिस्तान जी सूरत हाल खां दुनिया खे आगाह कंदी रही। हिन जे दोस्त शक्रिया बारकरज़ई संदसि मौक़फ़ जी हिमायत कंदे चयो त अफ़गानिस्तान जी पार्लियामेंट ॼण त आकाउनि जी पार्लियामेंट बणिजी चुकी आहे, जिन में जंग, मंशियात ऐं ॾोहनि जा आका हिक छुॻे जी सूरत में गॾु वेठा आहिनि। शक्रिया जे अहिड़े मौक़फ़ बाद खेसि जिन्सी ॾाढाई जो निशानो बणाइण खां सवाइ खेसि मौत जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं। मार्च 2012 में हिकु राति जो फराह शहर में हिन जी आफ़िस ते नामालूम हथियारबंद चढ़ाई करे संदसि ॿियनि मुहाफ़िज़नि खे ज़ख़्मी करण सां गॾु सॼी आफ़िस खे तबाह कयो हो। इतफ़ाक़ सां अहिड़े वाक़े वक़्तु मलाली काबिल में मौजूदु हुई, जंहिं करे हूअ मुहफ़िज़ रही। जंहिं वक़्तु हू हिरात ऐं फराह जे दौरे तां वापसि मोटी त संदसि हामियुनि गर्मजोशीअ सां संदसि आदर भाव कयो। नंगरहार सूबे जे खेवा ज़िले में नौरोज़ मेले जे मौक़े ते हिन उन वक़्तु ख़िताबु कयो जॾहिं नए साल जे मौक़े ते 5000 जे लॻभॻि माण्हू उते मौजूदु हुआ। मलाली जोया जे जान निसारनि संदसि तहफ़ुज़ ऐं बचाव लाइ कमेटी दफ़ा इज़ मलाली जोया जोड़े वरिती। साॻिए नाले सां 11 ॿोलियुनि में वेबसाइट पिणु मौजूदु आहे, जिते मुतहद शोयम या फ़ना शोयम याने मुतहद थियो या फ़ना थियो बाबति हिकु वाज़िह पैगाम मौजूदु आहे। हिन जी मुअतली ख़तमु करण लाइ कैनेडा, जर्मनी, बर्तानिया, इटली, स्पेन जी पार्लियामेंटनि पिणु अफ़गानिस्तान हुकूमत ते दबाव विधो, जॾहिं त BBC तरफ़ां हिन खे अफ़गानिस्तान जी बहादुर औरत जो ख़िताबु ॾिनो वियो। उन खां अलावा टाइम मैगज़ीन 2010 जी सालियानी दुनिया जी इंतिहाई बाअसर माण्हुनि जी फ़हरिस्त में संदसि नालो 100 आलमी मुफ़क्किरनि जी फ़हरिस्त में शामिलु करे खेसि आला एज़ाज़ सां नवाज़ियो हो। स्पेन जी हिकु मशहूरु अख़बार 20 मिंट मलालीअ खे जॾहिं दुनिया जे हसीन ऐं सुहिणी औरत सियासतदाननि वारी फ़हरिस्त में शामिलु कयो त पढ़ंदड़नि वटां 1053 खेसि वोट मिलिया। हिन खे सदर अशरफ गनी ऐं इंसानी कमीशन जी चेयरपर्सन सीमा समर खां पिणु शिकायत आहे त हू हुकूमत में रहंदे औरतुनि ऐं इंसानी हक़नि लाइ को किरदारु अदा न करे सघिया आहिनि। मलाली जोया दी नेशन अख़बार में अमरीकी इतिहादनि ऐं नेटो जी मौजूदगी के ख़िलाफ़ु सख़्तु तनक़ीद कंदे लिखियो त अफ़गानिस्तान में पहिरियां ॿियनि दुश्मननि एतिरी तबाही नाहे कई जेतिरी अमरीकी इतिहादनि ऐं नेटो जे फ़ौजियुनि हथां थी आहे, ऐं जंहिंमें हज़ारे औरतूं ऐं ॿार ऑपरेशन जे नाले में क़तल थी रहिया आहिनि। अमरीकी ऐं उन जा इतिहादी हमले आवर बणिजी जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जी आड़ में बमबारी करे रहिया आहिनि। हिन अमेरिका जे नाइब सदर माइक पेंस ॾांहुं हिकु पैगाम उमाणियो, जंहिं वक़्तु हू ऑस्ट्रेलिया में मौजूदु हो। मलालीअ उन पैगाम में मौक़ुफ़ अख़्तियार कयो त इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त 15 सालनि खां दहशतगर्दी ख़िलाफ़ु जंग जे नाले में अमरीका ऐं नेटो फ़ौजियुनि $10 बिलियन ख़र्चु करण जे बावजूदु तबाही ऐं हानिकारी खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे ॾिनो। जंगी आकाउनि जे कूड़नि नारनि ऐं अमरीकी ऐं नेटो फ़ौजियुनि जो कब्ज़ो बरक़रार हुअण ते भोगनाउनि जो शिकार आहियूं। मलाली जॾहिं वर्ल्ड सोशल फोरम में शिरकत कई त मेज़बानी कंदड़ नॉर्वे मुल्क जे परॾेही वज़ीर खे हिन अफ़गानिस्तान मां पंहिंजी फ़ौज वापसि घुराइण ते ज़ोर भरियो। अमुन जे नोबेल इनाम लाइ नामज़द थियण खां अलावा हूअ वर्ल्ड इकनॉमिक फोरम जी 250 उम्मीदवारनि मां यंग ग्लोबल लीडर तौरु चूंडी वई। कांग्रेस जे मेंबर बारबर ली खेसि अमेरिका में एज़ाज़ ऐं मान ॾींदे संदसि हिमत ऐं दिलेरीअ ते खेसि सलामी पेश कई, जिते हिन उहो बि चयो त हूअ कैलिफोर्निया में रहंदड़ सभिनी रहाकुनि पारां मलाली जोया जी जिदोजहद ते नेक तमन्नाउनि जो इज़हार करे थी। अतालवी नाविल निगार थॉमस पिस्तोया हिन जी ज़िंदगी ऐं सियासी सरगर्मियुनि ते हिकु नाविल लिखियो, जेको इटली में छापियो वियो। मलाली जोया जी सियासी ऐं समाजी ज़िंदगी खां अलावा पुरख़तर हालतुनि ते 5 फिल्मूं पिणु ठही चुकियूं आहिनि। मलाली जोया पंहिंजी ज़िंदगीअ बाबति आतम किथा पिणु लिखियो आहे। जंगी आकाउनि जे विच में हिकु औरत जे उनवान सां उहो किताबु अमेरिका ऐं कैनेडा में छापियो वियो, जंहिं बाद अफ़गानिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जापान ऐं बर्तानिया में पिणु उहो छपायो वियो, जॾहिं त फ्रांस, इटली, स्पेन, नीदरलैंड, डेनमार्क, इंडोनेशिया ऐं इसराइल में संदसि आतम किथा वारे किताब जा तर्जुमा कया विया। मलाली जोया हर वक़्तु पंहिंजी रिहाइशगाह बदिलाईंदी रहे थी। हिन वक़्तु संदसि का बि मुक़ररु ऑफ़िस नाहे। ॿाहिरि निकिरण वक़्तु हूअ बुरके में हूंदी आहे या मुहाफ़िज़नि जे पहरे में। खेसि हर वक़्तु मौत जूं धमकियूं मिलंदियूं रहनि थियूं। उन जे बावजूदु हूअ पुरुमीद आहे त हिकु ॾींहुं अफ़गानिस्तान त आज़ादु थी वेंदो, पर शायदि उन वक़्तु हूअ ज़िंदा न हुजे।